मटियारी जिले की यूनियन काउंसिल फकीरनू होथियाणी में खंडू रोड स्टॉप भरसा गोठाजी गुलाम मुस्तफा मेमण फॉर्म के रहवासी अलीशेर चौहान की 8 साला मासूम पुत्र मोहम्मद चौहान की कंहिं बि सार न लधी आहे। मासूम मोहम्मद चौहान पैदाइशी ब्लड कैंसर और थैलेसीमिया की बीमारी हुजण सबब बीमारी के बिस्तरे ते पियल आहे। संदन घरवारन वसा हर मासूम जो इलाज करायो आहे, पर संदस सेहत में को सुधारो न अची सघियो आहे। हिन वक्त गुरबत और मजबूरी सबब हिन जा घर वारा मासूम जो इलाज कराइण खां कासिर आहिनि ऐं फाका कशी ते मजबूर आहिनि। तंहिं करे ही बीमारी मासूम के मसीहा जो मुंतज़िर बणियल आहे। हिन जे घर वारनि मटियारी ज़िले इंतज़ामिया सिंध जे वॾे वज़ीर सिहत खाते जे सूबाई वज़ीर समेत वसवारनि खे अपील कई आहे त बीमार जो इलाज करायो वञे। ऐं ग़रीबनि जे जाइज़ इख़लाक़ी मदद कई वञे जीअं असां खुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।